सतनाम सत श्री अकाल। कोई सुखमनी साहब जी सूर्य अष्टपदी जो छह पदा है। रूप सत्य जाका सत्य स्थान, सत्य जाका सत्य स्थान, पुरख सत्य केवल प्रधान, ओ पुरख सत्य केवल प्रधान, सत्य जाका सत्य स्थान, करतूत सत्य सत्य जाकी बाणी, करतूत सत्य सत्य जाकी बाणी, करतूत सत्य सतपुरख सब माय समानी, सतपुरख सब माय समानी, सतपुरख सब माय सतकर्म जाति रचना सतकर्म जाति रचना मूल सत्य सत्य उत्पत्ति, मूल सत्य सत्य उत्पत्ति, सत्य करणी निर्मल निर्माली, सत्य करणी सत्य करणी निर्मल निर्माली, सत्य करणी जिसे बुझाए तिसे सब भानी, जिसे बुझाए तिसे सब भानी, ओ जिसे बुझाए तिसे सब भानी, जिसे सब भली जिसे सब भली, सत्य नाम प्रभु का सुखदान, ओ सत्य नाम प्रभु का सुखदान, विश्वास सत्य नानक गुर ते पाई, विश्वास सत्य नानक गुर ते पाई, सत्य नाम प्रभु का सुखदाई, सत्य नाम प्रभु का सुखदाई, विश्वास सत्य नानक गुर ते पाई, विश्वास सत्य नानक
सॼी अष्टपदी प्रभु जे नाम जी, प्रभु जी बणायल हिन प्रकृति जी सिफ़त ॿुधायल आहे। उन आधार ते साहब हिन पद में भी हे वर्णन कनि था। रूप सत जांका सत स्थान। श्री राम उन प्रभु जो जेको रूप आहे वो आत्मा जो रूप आहे, जेका सत आहे, जेके ॾिसण में अचे थो इहो पैदा थियल आहे। जेका शइ पैदा थियल आहे उहो हिकु ॾींहुं विनाश थींदी, पर उन रूप जो ज्ञान काथों मिलंदो? कंहिं जगह तां, कंहिं स्थान तां। वो सत्संग रूपी स्थान आहे जिते असांखे इन स्वरूप जो ज्ञान मिलंदो। असां सभिनी जो जेको स्वरूप आहे वो परमात्मा आत्मा जे रूप में असां सभिनी जे अंदर घटि घटि विराजमान आहे। आदि देवन में, भगवान विष्णु में, शंकर में, उहा ई अवतारन में, उहा ई महापुरुषन में, उहा ई चीटी में, हाथी में, आत्मा बराबर बराबर। रूप सत उहा ई रहंदी आहे, हुई रहंदी। रूप सत जांका सत स्थान, पुरख सत केवल प्रधान। श्री राम उहो ई पुरुष सत आहे और केवल प्रधान। भाव उनजी ही बड़पन आहे, प्रधानता आहे, जो अंदर वेठो आहे, जो है बाडी आहे। गीता ज्ञानी हिकु प्यारो पियो चए, श्री राम चई साईं अंग्रेज हाणे मननि था तो आत्मा कुछ कुछ आहे। भाई पोइ तूं छा थो सम्झे? चई ईअं साईं, जीअं उहे सम्झनि था कुछ कुछ आहे तीअं ई तूं सम्झे थो? चई हा साईं। मजो कुछ कुछ उनखे तॾहिं चइजे जो आत्मा जो बाडी में निकरण खां पोइ हिकु अख असांजी बंदि थिए, हिकु बांह बंदि थिए, हिकु जंग बंदि थिए, पोइ त हले भई कुछ कुछ उहा बि आहे। जंहिंजे निकिरण सां सॼो बाडी जो भांडो ई समाप्त। राम सब कुछ हुआ थी या कुछ कुछ हुआ थी? चैला मुझे प्यारा ये तो साहब लिखन था, पुरख सत केवल प्रधान। वह ही पुरुष इस जग में है, इस जग में पुरख एक है। इस जग में है, बाणी पढ़ो, इस जग में है पुरख एक है और सगली नार सभाई, सभई असां स्त्री आहियूं। राम असांजे इंद्रियनि खे भोग जो आनंद वठाईंदड़ उहो पुरुष आत्मा आहे। असांजी इंद्रियूं भोग जो आनंद वठनि थियूं। उन इंद्रियूं स्त्रीलिंग शब्द आहे, उन जो पुरुष आत्मा आहे। भगवान गीता में लिखियो, कर्ता बि मां आहियां, माना तुंहिंजे बिंदु में शरीर खे ठाहींदड़ बि मां आहियां। उन जे अंदर आत्मा जे रूप में वेही करके भोगींदड़ बि मां आहियां। माध्यम इंद्रियों ठाहियो अथई, भोग संसार में पाण ठाहिया अथई। श्री राम इस जुग में पुरख एक है और सगली नार सवाई। जो गीता जो कथन आहे उहो ई साहिब में दर्शाइनि था। हर शब्द में गीता जो ज्ञान समायल आहे। गुरु ग्रंथ साहिब जे गीता का सवाइ ज्ञान थी नथो सघे। सब घट भोगवे, वो आत्म पुरुष देव पुरुष सब घट में वेही करके
इंद्रियन जे द्वारा पाण भोग भोगे रहे, सब गॾु भोगवे और अल्पितो रहे। सब जे अंदर रहंदे भी, सर्वव्यापक होंदे भी पाण अल्पिता, अलख न लखना जाए। पूरे गुर वेखा लिया शब्दे सोजी पाई। श्री राम पुरख सत्य केवल प्रधान, करतूत सत्य जा करते हो सब सचा। श्री राम कंहिंखो छा थो कराए, कंहिंखो छा थो कराए, सब उनजा करतूत सचा। सत जांकी बाणी, उनजी बाणी भी सची आहे। अंग्रेज रिसर्च कनि था, साइंसदान थियोरी वेग में असांजी सची ठही पई आहे, और प्रैक्टिकल जंहिंसां कई थी वञे सामान बि सॻ में तयारु आहे। अंग्रेजनि खे नई शइ कहिड़ी बनाइणी पई, कुझु टपड़नि खे मिलाए करके उन थियोरी सां उनखे रिसर्च कई वई। साधन सब परमात्मा जोड़े छॾिया, बुद्धि भी परमात्मा ॾिनी आहे, मन भी, शरीर भी, साधन भी, टपड़ भी, थियोरी भी, कुछ शयुनि खे जोड़े करे उनजो नालो अलॻि रखियो वियो। तो सब कुछ वाणी भी, थियोरी भी, टपड़ भी, सब सतपुरुष सब माए समान। पर सभिनी जे अंदर वेठो बि पाण सतपुरुष सब माए समान। न खां वठी चोटी ताईं भरपूर रूप में पाण समायो पियो। सतकर्म अख असांजी ॾिसे थी, कन ॿुधनि था, हथ कर्म कनि था, पेर हलनि था, सब सत आहिनि। जांकी रचना सत, रचना में पेर, हे शरीर, हे पेर, हे प्रकृति जेका भी सजी ठाहे, उनजी रचना सत आहे। जेको भी उणी दोणी चवंदो उनखे सज़ा खाइणी पए थी। कंहिं प्यारे चई विधो राम, त ॿेरनि खे मथे रखियो अथई, कीअं, और हिंदाणे खे हेठि रखियो अथई। जेको वॾो फल उहो मथे रखणो हो, जेको छोटो फल उहो हेठि रखणो हो। कंहिं महिल वण जे हेठों वेठो राम, अची मथों ॿेर लॻुसि, मथे ते किरियुसि। थकावट थियो, दर्द थियुसि। उन महिल चई वेठो साईं प्रभु जेकी तो कयो आहे इहो ठीकु आहे, इहो जे हिंदाणो मथे हुजे आ मथां किरे आ मांखे, हे त ॿेर किरियो आहे, जो एतिरो तकलीफ़ थी आहे। प्रभु जेका तो रचना ठाही आहे इहा बिल्कुलु ठीकु आहे। सतकर्म जांकी रचना सत, मूल सत, सत उत्पत्ति। मूल आत्मा उहा भी पाण आहे, जेके उत्पत्ति कई अथई उहा भी सत आहे। श्री राम छो जो शब्द हिनखे पैदा ही न करणो आहे। हे दस अंदाज़ी कंदो, हस्ताक्षेप कंदो, सवाइ दुखी थियनि जिनखे कुछ हथ नहीं नहीं। पहाड़नि में झरना ठाहिया अथई, कीअं निकिरनि था। कंहिं वटि जवाब आहे, छो राम कुछ भी करे गुज़रे थो, बस छा थी पियो इहो वर्णन करे सघंदो आहे। हीअं थी पियो, छो थियो, सवाइ दुखी थियण जिनखे कुछ हथ नहीं। आप ठाहेगा, आप रहेगा, आप कुंभार, छो ठाहियो अथई। इन प्रश्न जो कोई उत्तर न मिलंदो, कीअं नाश कंदो, कीअं ठाहींदो, इन लाइ कोई जवाब कोन्हे। श्री राम मूल सत, सत उत्पत्ति। सतकरणी निर्मल निर्मली, उनकी करणी सब निर्मल आहे, सब निर्मल, सब निर्मल आहे, सब निर्मल। श्री राम वो कंहिंसां बि अन्याय नथो करे, सब न्याय ई न्याय। जी पंहिंजे अंदर थोड़ो धांत पाए,
परमात्मा जो दया और इंसाफ़ साथ साथ हली रहियो आहे सॼे संसार जे मथां, कंहिंजे मथां घटि वधि कोन्हे। एटे टाइम दया और इंसाफ़ परमात्मा जो ॿई साथ साथ हली रहियो आहे। इन ॻाल्हि खे सम्झणो कीअं हली रहियो आहे। तो परमात्मा जो इहो न्याय आहे, जेको सुठो कमु कंदो वञे नेकी थींदी, जेको खोटो कंदो वञे गिला थींदी। इहे सभु ॾिसी रहिया आहियूं, असां करे रहिया आहियूं। इहो परमात्मा जो न्याय आहे, जेको सुठो करे थो हुनजी नेकी थींदी, जेको खोटो करे थो राम माण्हू हुनजी निंदा कनि था। हो त पंहिंजी जाइ ते खोटो करे थो, पर माण्हू निंदा हिक में ॿुधी करके हज़ारे हुनजी निंदा था कनि। जेको सुठो करे थो पंहिंजी जाइ ते करे थो, नेकी हुनजी ख़ल्क़ करे थी। और सुठे वारे खे परमात्मा जी दया इहा आहे, सभु साथ ॾियनि था, उनजे लाइ सभु सुख भाइनि था। उहो प्रेरणा स्रोत संसार लाइ बणिजे थो, सभु हुनजे लाइ सुठी भावनाऊं कनि था। उनखे थोरो कोई कष्ट अचे थो, अरे अहिड़ो भलो बंदो, इनखे इहो कष्ट कीअं आयो राम, पर खोटे कमु कयो, उनखे सज़ा मिली, जेल में पियो, या उनजे मथां दया थी रही आहे, अॻियां इहो कमु न कयो न त परिणाम हे भोगणो पवंदो। परमात्मा जो दया इंसाफ़ साथ साथ हली रहियो आहे। त परमात्मा जेकी ठाहियो आहे सततरणी निर्मल निर्मली, पर जिसे बुझाए तिसे सब हो। श्री राम जिसे बुझाए तिसे सब हो। जंहिंखे बुझाए थो वो हमेशा चए थो ओहो साईं टेऊंराम साहब वांगे, संतन वांगे, जो हुआ सुखमन साहब, जो हुआ होवत सो जाना। जेकी थियो आहे उनखे थियणो ई सम्झो, और प्रभु अपने का हुक्म पहचाना। श्री राम समाजो ही गुजर जावे, याद को ना करो, आने वाले वक्त की भी चिंत मन में ना धरो। जो बनावे आ प्रभु ताहे पर राजी रहो, मन सा राजी रहो। राजी जो वास्तो मन सा। कोई पूछे तो हे तकलीफ़ छो आहे साईं, कीअं आहे? जवाब इहो मिले, जा बनी सा है भली, जेकी प्रभु जो मुंहिंजे लाइ बणायो आहे मुंहिंजी का भलाई। जा बनी सा है भली, यूं सदा मुख से कहो, सदाई मुख साईं जो मुंहिंजे लाइ भलाई। श्री राम इन ते हिकु राजा जी कथा ईंदी आहे, पुराणी सबकनि में इहा ईंदी। असांजे ॾींहनि खां अॻु में जी ॻाल्हि आहे, असांजी पढ़ाई खां। उहो सॼो कविता वांगुरु ठहियल आहे। त कयो त फलक पींदे राजा जी आंगुर कपजी पई। वज़ीर वेठो, जेको हर ॻाल्हि में साईं जी भलाई सम्झंदो, त ख़्याल पियो करे त वज़ीर चई वेठो साईं में का साईं जी भलाई आहे। राम हुनजो मुंहिंजो दुख जेको वंडे, पर असां चई वेठा आहियूं त इन में का भलाई आहे। हिनखे जेल में रखोसि। जेल में रखियो वियो। राजा सुभाणे जो शिकार ते निकितो। शिकार खां हलंदे हो पंहिंजी हद छॾे वियो। शिकार अॻिते खणी वियुसि। राम थकिजी पियो, कंहिं वृक्ष जे हेठि वेही रहियो। कंहिं जवाननि खे बली खपंदी हुई, अचे हिनखे पकड़ियो। राम पंहिंजी हद खां ॿाहिरि हे कुझु बि हलाए न पियो सघे। अकेलो निकिरी वठी आयुसि, पर ॾिठोसि जे त हिनजी आंगुर कटल आहे। चवंदा बाबा हे कमु न ईंदो। जंहिंजो पूर्ण शरीर हुजे उहा ई बली चाढ़ी वञे। हिनखे छॾे ॾिनो, मोटी आयो। वज़ीर खे ॿाहिरि कढायो। चई भेण मां बली चढ़ी वञा, जेकॾहिं आंगुर कटल न हुजे। हक़ ते वज़ीर चयो त इन में का भलाई आहे।
घुराए करे वज़ीर खे चई खिम न कजांइ, मां भुल करे ठुम तोखे अंदरि विहायो, तो चयो त इन में का भलाई आहे, मां इन ॻाल्हि खे न सम्झे तोखे जेल में विझायो। चई साईं इन में मुंहिंजी बि भलाई आहे। चई तुंहिंजी वरी कीअं भलाई थी? चई जेकॾहिं जीअं तव्हांखे सिरदान मिलियो इन जो, तीअं मूंखे बि सिरदान मिलियो, मां हमेशह तव्हां सां गॾु हूंदो आहियां। जेकॾहिं मां गॾु हुजां तव्हांखे छॾे मूंखे वठंदा त मुंहिंजी बली चढ़ी वञे, ॿिन्ही जो भलो थी। श्री राम जिसे ॿुधाए तिसे सब भली, तिसे सब भली, तिसे सब भली। बसि हाणे असां ॿुधी तो वियासीं, पर प्रभु कृपा करे सतनाम प्रभु का सुखदाई। सतनाम सदाई संत याद हुजनि, भाई जतनराम जन, भाई वॾेराम साहिब जा पुट इन अखर खे ॾाढो वज़न सां चवंदा। कॾहिं कॾहिं ॻाल्हाईंदे बि प्रमाण तौर चई वेंदा सतनाम प्रभु का सुखदाई। छो जो पंहिंजो बि नेम हो ॿुधाईंदा मुंहिंजा पिता साहिब चई, छो जो वसन घोट बि जेका रखियल अथनि झोल में सुखमनी साहिब आहे। कंहिंखे बि कोई अहिड़ो ईंदो सवाल चवंदा वञ सुखमनी पढ़ वञ, कोई बि दुखी अचे। चई वॾेराम साहिब टे अष्टपदियूं, चई मूंखे यादि हूंदियूं 6 अष्टपदियूं रोज़ ॿुधंदा, इहो नेम हो भाई वॾेराम साहिब जो। चई मुंहिंजो भाभा वारो नेम हलियो ईंदो आहे, 3 यादि पढ़ंदा 3 खोले पढ़ंदा। त हिन टुकल आहे सतनाम प्रभु का सुखदाई। श्री राम प्रभु जो नालो सत आहे और सदाई सुख ॾियण वारो। जेको जपींदो सिमरो सिमर, सिमर सुख पाओ। सिमरियो थी वरी सिमर, हाणे सिमर वरी सिमर, 3 वक़्तनि सिमरियो थी वरी हाणे सिमर, हाणे सिमर वरी छॾे न ॾे वरी सिमर। राम सिमरो सिमर सिमर सुख पाओ, कल कलेश। वाह श्री राम सतनाम प्रभु का सुखदाई। नाम प्रभु जो सत आहे, सुखनि जो ॾियण वारो आहे, ॾियण वारो आहे, ॾियण वारो आहे। पर विश्वास सत असांजो विश्वास ॼमे, काथां ॼमंदो? नानक गुर ते पायो। गुरु संत इहो कमु कनि था, तुंहिंजो ईश्वर ते विश्वास। ॿार बोर्ड ते छा लिखियलु आहे? छा लिखियलु आहे? अखियुनि सां त घणो नहीं पढ़ियो ईअं आहे, जाओ कोन अखियुनि सां त घणो चओ न, खोले चओ न। हा श्री राम इहो कल पॉइंट हुयो जेको मां चवणु चाहियां थो। ईश्वर खां साथ कंहिंखे बि महत्व ॾींदो, पर ईश्वर असांजे पूर्णता सां हृदय में वसी वञे, कंहिंखे महत्व न ॾे, तॾहिं सिज वैराग पैदा थिए। विश्वास सत नाम गुर ते पाई। गुरु संतनि जो कमु इहो आहे, ईश्वर में असांजो विश्वास आहे। श्री राम कंहिं बि संत खे कंहिं बि गुण सां न तोड़णो आहे, गुण सां तोड़ियोसीं भुली वेंदासीं। संत जो लफ़्ज़ इहो ईश्वर ते विश्वास केतिरो आहे। श्री राम मां अॻ में चयो था ईसा हुजे मूसा हुजे, अॼु मुनी दुनिया ॿिन्ही जवाननि खे मञे रही आहे। हो बकरारो वेढार छा ख़ुदा खे ॾिनो? ईश्वर ते विश्वास। बस कबीर साहब को चवणो पइजो राम ईअं जपियो जेतिरो प्रहलाद जपियो। हज़ारे ऋषि मुनि थी विया, हज़ारे हज़ारे वारे तप करे विया, पर 2 ॿारनि जो नालो थो ॾे। जंहिंखे राम जपण जे करे एतिरी सज़ा मिली, छड़ा पिया कष्ट या ज़बानी या हथ जा न, पर लीला ई समाप्त। हो चए थो हरी हरणा कष्ट न हरी, चए हिनखे ख़तमु कयोसि, पहाड़नि ते सटायोसि, पाणी में ॿोड़ायोसि, बाहि में साड़ायोसि, अरे हथनि सां मार ॾे, डंडनि सां ॾे। तॾहिं चयो राम खे न छॾियऊं, एतिरी सज़ा पछाड़ी शरीर जी भोॻियूं, तंहिंखां पोइ राम न छॾियऊं। राम अहिड़े तरीक़े सां जपियऊं। श्री राम विश्वास सत नानक गुर ते पायो। विश्वास सत गुरु संतन में असां अची करके ईश्वर ते विश्वास थिए। जॾहिं ईश्वर ते विश्वास थींदो ईश्वर असांजे लाइ सभु कुझु लिखी छॾियो आहे। असां बनावट में मिलावट न कयूं, असां बनावट में
मन में मिलावट थींदी तेरी ॿाहिरों मिलावट थींदी न मथां ॿाहिरीं मिलावट सम्झो उनमें छल कपट झूठ जेका मिलाईसे अंदर मिलावट ईंदी तॾहिं ॿाहिरि मिलावट थींदी न काई बि थींदी बनावट में मिलावट मन मेरे भूले कपट पण कीजिए अंत न बेरा तेरे जे पहले मूंखे प्यारो दयाराम यादि अचे मूंखे बने मल जो पुटु स्वामी साहिब जेको सलोक पढ़े खुही कर्म खोट मूंखे अर्थ पुछो है उन प्यारे यादि कयो इहो सलोक खुही हे असां सभु खुथल हो सभु नास्ती जे पासे वञी रहिया असां पुञ त ख़ुदा जॾहिं कराए असांखे अलाए महीननि में असां पाप छॾियो सुबुह कुटी राति ताईं पाप थियनि था मां चलो वर्णन न करायो श्री राम खुही कर्म खोट कंहिं सां कण जेतिरो कंहिं सां बि कण जेतिरो बि खोट न कजाए जंहिंखे हिंदी में कपट चइबो आहे उनखे सिंधी में खोट चइबो जाणी मौत मथे ते मंदाईअ खां मोट खुही कर्म खोट कंहिं सां कण जेतिरो जाणी मौत मथे ते मंदाईअ खां मोट त फिरी तोखे खोट जम जॻह ते न कर तोखे जम छिक न कंदा मन मेरे भूले कपट न कीजे अंत न बेरा तेरे जिए पहले छिन छिन तन छीजे जरा जनावे तब तेरी कोई पानी हो न पावे बहु पर पंच कर परधन लावे सुधारा बयान लुटावे मन मेरे भूले कपट न कीजे कहत कबीर कोई नहीं तेरा हृदय राम समार श्री राम सतनाम सत श्री सुख मने सुख अमृत प्रभु नाम भगत जना के मन विश्राम प्रभु जना हृदय में सीने सदाई विश्राम चल प्रभु न विसरे बस उनके याद कंदा रहो श्री राम जय राम जय सच्चे साईं सतराम साई अमर शहीद साईं कौन सखी शंशा बाबा राम साई